दहशतगर्द पुलिस हटाए, दहशतगर्द पुलिस हटाए, दहशतगर्द पुलिस हटाए। दड़ो में ॻोठाणनि जो पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी धरणो। पुलिस ते औरतुनि सां गॾु इस्पताल मां डिलीवरी खां पोइ वापसि ॻोठ वींदड़ 2 नौजवान भाइरनि खे मुबैना तशदुद करे ज़ख़्मी करण जो इल्ज़ाम हयो आहे। दड़े में ॻोठ पीर मोहम्मद बंबरो जे रहवासियुनि पारां पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। ॻोठाणनि अकबर बंबरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में सुज़ुकी स्टॉप ते एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। ॻोठाणनि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मीरपुर बठोरो ऐं बन्नो शहर ॾांहुं वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। इन मौक़े ते ॻोठ जे चङे मुड़ुस अली अकबर बंबरो, जान आलम बंबरो, मुस्तफ़ा बंबरो ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 2 भाइर याकूब बंबरो ऐं रोशन बंबरो BHU कांदड़ा मां औरत जी डिलीवरी कराइण खां पोइ मोटरसाइकिल ते वापसि ॻोठ वञी रहिया हुआ त पुलिस खेनि रोके तशदुद जो निशानो बणायो। हिननि चयो त पुलिस ॿिन्ही भाइरनि खे तशदुद जो निशानो बणाइण खां पोइ ज़ख़्मी करे फरार थी वई। असां नौजवाननि खणी इस्पताल पहुचायो। ॿिन्ही ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ हैदराबाद नियो वियो आहे। हिननि मुतालबो कयो त नौजवाननि ते तशदुद मुलविस पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दारो वधायो वेंदो। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त दड़ो में ॻोठाणनि पुलिस ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे ऐं इल्ज़ाम हयो आहे त पुलिस एहलकारनि 2 नौजवाननि ते तशदुद करे खेनि सख़्त ज़ख़्मी करे छॾियो आहे। दहशतगर्द पुलिस हटाए, दहशतगर्द पुलिस हटाए, दहशतगर्द पुलिस हटाए। मसलो इहो आहे त राति जेको छोकिरो डिलीवरी केस हो खणी दवा कंदड़ में दवा वठी वापसि विया पिया ॻोठ न वरी दवा गाॾी अॻियां मोकिलूं मरीज़ अॻियां वियो बाक़ी हुनखे दवा इस्पताल वठी वापसि विया पिए। पुलिस हिननि खे खरी ॻोठ अॻियां मिली हुननि खे चऊं दवा ॿियो चवनि भाई अॻियां मरीज़ वञनि पिया दवा खणी वञनि ॿियो कुझु कोन्हे। हुननि बीठो कोन्हे अॻियां फ्री गाॾी ॾेई पोइ 4 ॼणा पुलिस वारा हुननि खे कैलाश जा बस्टर हुनखे मुंहं में हणी हुनखे ज़ख़्मी करे पोइ हुनखे ॿुधाऊं पटे पुठियों पुलिस हली वई वापसि। पुलिस किथे जी हुई? पुलिस इहा स्काई जो DSP स्काई आहे उहा पुलिस। अच्छा कहिड़ो तव्हांजो मुतालबो आहे? असांजो मुतालबो आहे त पुलिस वारनि ते FIR कटे कानूनी कार्रवाई करे असांखे इंसाफ़ ॾिनो वञे। हीउ जेको बि अॼु जो धरणो आहे जेका बि राति दादागिरी थी आहे पुलिस गर्दी राति जेका थी आहे नौजवान 2 भाइरनि खे जेको त उते छरीआम डंडा हणी उन्हनि खे ज़ख़्मी करे वॾेरे अकबर जे पुटनि खे ईअं छॾियो वियो आहे बेदर्दी सां। उन्हनि मां को मरी बि सघे थो। इहो किथां जो इंसाफ़ आहे जेकॾहिं हू के ॾोह में मुलविस बि न आहिनि कुझु बि न आहिनि दवा वठी पिया वञनि त घटि मां घटि उन्हनि जे पेरेंट्स खे इतलाह त कजे न। इहो त कोन्हे कंहिंखे छॾी भॼी वञे ऐं सुभाणे को मरणी थिए को मरी पए माण्हू त उनजो जो ज़िम्मेवार हितां जो SHO आहे न। त असां छोकिरा जेके दवा वठी ॻोठ विया उन SP स्क्वाड ऐं पुलिस एहलकारनि जो उहा त रोड ते बीहारे बिना सबब जे हुननि सां विढ़ियानि। तव्हांजो कमु हो तव्हां हुनखे थाणे जे हाज़िर कयो ॾुआरीनि बिना सबब हुनखे बेहोश करे हिकिड़े छोकिरे अखि कढी वई आहे ॿिए जी जेको आहे उहो बेहोश आहे। 2 बेहोश आहिनि 2 हैदराबाद रेफर आहिनि। असां इंसाफ़ कयो वञे SP सां अपील आहे असांखे इंसाफ़ कयो वञे न त ॿी सूरत में असां एहतजाज जो दारो वधाईंदासीं।